अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी त असां नंगर पार्कर घुमण आयासीं ऐं नंगर पार्कर का तकरीबन 40 या 50 किलोमीटर अॻिते ही दरगाह है हज़रत सैयद मूसा शाह, जो इंडियन बॉर्डर के बिल्कुल करीब है। तकरीबन किलो 1.5 किलोमीटर अॻिते जो है इंडिया जो बॉर्डर है। तमाम खूबसूरत जगह पे है, तमाम खूबसूरत लोकेशन है इनकी। बस थोड़ी तकलीफ़ है रोड जो ऐं रस्ते जो ऐं पानी जो सहूलत है वो तमाम घट है। ॿियूं सहूलतूं घटि आहिनि। हिकु ऋण जॻह ते आहे, हिकु वीरान जॻह ते आहे ऐं हिते जो छत वग़ैरह उहा बि का शइ ॾियल न आहे, बल्कि ईअं खुले में आहे। सिर्फ़ु पड़ वग़ैरह आहिनि, सही 4 दीवारी आहे हिनजी ऐं तमामु ख़ूबसूरत जॻह आहे। असां अपील कंदासीं वसवारनि खे त हिते जो आहे रस्ते खे ठाहियो वञे त ताकी हिते तफ़री करण वारा माण्हू ऐं हिन दरगाह जे ज़ियारत जे लाइ माण्हुनि खे अचण में आसानी थी वञे। महिरबानी।